अस्सलाम वालेकुम आबादगार भाइरो। मां आहियां हसन शाह राशिदी, सीनियर साइंटिस्ट सॉइल फर्टिलिटी ज़रई तहक़ीक़ सिंध चंडोजाम। अॼु केले में कीमियाई तौर नामियाती भाण जे बारे में कुझु तजवीज़ूं अव्हां जे साम्हूं रखूं था। जीअं त केले जे फ़सुल खे तमामु घणी खुराक जी ज़रूरत हूंदी आहे। ज़मीन में पियल 17 खुराकी जुज़नि मां नाइट्रोजन, फास्फोरस ऐं पोटाश तमामु घणी मिक़दार में केले खे घुर्बल हूंदा आहिनि, जिन में पोटाश ऐं नाइट्रोजन जी घुर्ज फास्फोरस जी निस्बत घणी हूंदी आहे। असांजी ज़मीनुनि में पियल खुराकी जुज़ा घणी खारपद ऐं ज़मीन में जाज़बियत जे करे ॿूटो तमामु घटि खणी सघंदो आहे। जीअं त असां मिसाल वठंदासूं फास्फोरस जो। जेकॾहिं असां ज़मीन में 100 किलोग्राम फास्फोरस इस्तेमालु करियूं था त उन जो सिर्फ़ु 20 किलोग्राम ई ॿूटो खणी सघंदो। सो बि तॾहिं जॾहिं ज़मीन जी खारपद 8 खां घटि हूंदी। बाक़ी जेको 80 किलोग्राम फास्फोरस रहियो उहो ज़मीन में फिक्स थी वेंदो, पर उन खे हल करे ॿूटनि ॾांहुं मुंतक़िल करण में फास्फोरस सॉल्युबलाइज़र बैक्टीरिया कमु कंदा आहिनि। पर उन्हनि खे इहो माहौल ॾियणो पवंदो, यानी उहे बैक्टीरिया जेके फास्फोरस खे हल करे ॿूटनि ॾांहुं मुंतक़िल कंदा आहिनि, उन्हनि जे जापे जे लाइ असांखे ज़मीन में उहो माहौल पैदा करणो पवंदो। जीअं त ज़मीन में कार्बन जे रिसोर्सिस खे वधाइणो पवंदो। कार्बन जेको उन्हनि बैक्टीरिया जो खाधो आहे, फूड आहे, ऐं उन जा कार्बन जा जेके रिसोर्सिस आहिनि उन्हनि में वथाण जो भाण ऐं ह्यूमिक एसिड आहे। ह्यूमिक एसिड ऐं वथाण जे भाण जो इस्तेमालु तमामु ज़रूरी करणो पवंदो आहे। इन सां गॾोगॾु असांजी ज़मीनुनि जी वधियल pH खे घटि करण जे लाइ सल्फर जो इस्तेमालु तमामु ज़रूरी आहे। जॾहिं पाण ज़मीन ते सल्फर जो इस्तेमालु करियूं था त ज़मीन जी pH घटि थिए थी ऐं फास्फोरस सां गॾोगॾु ॿिया ग़िज़ाई जुज़ा बि ॿूटनि ॾांहुं मुंतक़िल थियणु लॻंदा आहिनि। हाणे वरी अचूं था बाक़ी ॿियनि खुराकी जुज़नि ते। जीअं त असां जेकॾहिं माहिरनि जी राय वठंदासूं त पोटाश 270 किलोग्राम, नाइट्रोजन 230 किलोग्राम ऐं फास्फोरस 130 किलोग्राम फ़ी एकड़ फ़ी साल केले खे ॾियणो पवंदो। पर इहो ज़रूरु ज़हन में रखिबो त गर्मी पद छा थो रहे। जेकॾहिं गर्मी पद 45 डिग्री सेंटीग्रेड खां मथे वञे थो, उनजो मक़सदु पहाड़ खां पाणी सां गॾु खुराकी जुज़ा हिकदमि ऐं जल्दी पननि ॾांहुं मुंतक़िल थींदा, जंहिंखे अंग्रेज़ी में ट्रांसपैरेशन जो अमल चइबो। ऐं इहो ट्रांसपैरेशन जो रेट वधण सां केले जे पननि ऐं चुगनि ते हिकदमि खुराक जो वज़न वधंदो ऐं ॿूटा स्ट्रेस में हलिया वेंदा। माहिरनि जे चवण मुताबिक़ अव्हां ग़िज़ाई जुज़ा उन गर्मी पद ते पहुचण खां पहिरीं मुकमिल करियो, ऐं बाक़ी जेके रहनि था उन्हनि जो इस्तेमालु वरी जॾहिं गर्मी पद 45 डिग्री सेंटीग्रेड खां घटि थिए त पोइ इस्तेमालु करियो। पर जेकॾहिं अव्हां खुराकी जुज़ा वक़्त सिर नथा ॾेई सघो त पोइ वरी उन्हनि खे फुहारे जी मदद सां पननि ते इस्तेमालु करायो। उन सां वरी हिकु त ट्रांसपैरेशन वारो रेट घटिबो ऐं ॿियूं वरी घुर्बल खुराक पननि वसीले ॿूटो खणी वठंदो। हाणे वरी गर्मी पद जेकॾहिं घटि थी थो वञे हिकु अंदाज़े मुताबिक़ 5 डिग्री सेंटीग्रेड या उन खां घटि, त उन वक़्तु बि केले जे फ़सुल खे खुराकी जुज़नि जो इस्तेमालु न करणु घुरिजे, छो त उन वक़्तु वरी इहो ट्रांसपैरेशन जो अमल बिल्कुलु सुस्त थी वेंदो आहे। ऐं जेकॾहिं पाण उन वक़्तु खुराक ॾिनी त पंहिंजा पैसा ज़ाया थी वेंदा, बाक़ी ॿूटनि खे उन खुराक सां को ख़ासि फ़ाइदो कोन थींदो। पर पाण वक़्तु घणो करे एतिरो गर्मी पद या त कुझु ॾींहंनि लाइ थींदो आहे, यानी एतिरो घटि गर्मी पद या त कुझु ॾींहंनि लाइ थींदो आहे, या वरी पंहिंजो ध्यानु उन ॻाल्हि ॾांहुं कोन रहंदो आहे। हा, अव्हां ॾिसो था त जेकॾहिं गर्मी पद यानी सीउ हाणे केले खे नुक़सानु करे थो त केले जे पाड़नि वारे हिसनि में ॻरियल सड़ियल वथाण जो भाण या जंहिंखे पाण बायो कंपोस्ट चवंदा आहियूं ॾियारे हिकदमि पाणी ॾेई छॾियोसि, त जीअं उन नामियाती भाण जी गर्मी केले जे फ़सुल खे कुझु सीउ खां बचाए सघे। केले जे फ़सुल जी ज़मीन में कंहिं दाणेदार ज़हर जे इस्तेमाल खां पासो करियो।
छो त इहो ज़हर इंतिहाई ख़तरनाक ऐं फ़ाइदेमंद जीवन खे जेके ज़मीन में रहनि था, जिन में सांपा ऐं बैक्टीरिया वग़ैरह आहिनि, से मरी वञनि था, जंहिंसां ज़मीन मुर्दा तसवुरु कई वेंदी आहे। आबादगार भाइरो, हीउ जेको कुझु तव्हांखे ॿुधायोसीं इन्हनि ते अमल कयो ऐं इनशाला आईंदा अव्हांखे केले जे मुताबिक़ नयूं ख़बरूं ॿुधाईंदा ईंदासीं, जेके बि दुनिया में नवां तजुर्बा थियनि था उन जे बारे में ॿुधाईंदा ईंदासीं ऐं जेके बि ख़ुराकी जुज़ा आहिनि उन्हनि जो अञा बि वधीक मयारी इस्तेमालु अव्हांखे ॿुधाईंदा ईंदासीं। सदाईं गॾु।